ही मुंबई जी सिंधियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका मूंखे मुंहिंजे पुफाट अशोक ॿुधाई। ही मुंबई में रहंदा हुआ। हिकिड़ी फ्लैट हुई जंहिंमें मुंहिंजी पुफी ऐं पुफर ऐं ही ॿ मुंहिंजा पुफाट रहंदा हुआ, अशोक ऐं राजन। ऐं हिकिड़ो पैसेज हो विच में ऐं ॿी फ्लैट हुई ऐं उन में बि सिंधी माण्हू रहंदा हुआ। हिकिड़ी छोकिरी हुई मीनू, मिड़ई मूंखां थोरी उमिरि में घटि या वधीक असांजे उमिरि जी, ऐं उन जी माउ साउत्री आंटी, ऐं मीनू जी नानी या ॾाॾी हुई भाभी पौंच। उन्हनि जो अंकल बि हूंदो, पर मां इन्हनि खे कॾहिं कॾहिं गॾिजंदो हुउसि। ऐं घणो करे मीनू ऐं अशोक ऐं राजन थोरो वॾो हो, असीं सभई, ऐं मुंहिंजो भाउ विक्रम। कॾहिं कॾहिं जॾहिं असीं मुंबई वेंदा हुआसीं, असीं दिल्ली में हुआसीं। हाणे भाभी पौंच ॾाढी सुठी माई हुई ऐं सभिनी खे वणंदी हुई। ऐं जीअं न इंग्लिश में चइबो आहे लाइवली, अखियूं चिलकंदियूं हुअसि ऐं असां सां ॻाल्हाईंदी हुई, पुछंदी हुई ऐं खिलंदी हुई। भाभी पौंच जी इहा ॻाल्हि आहे। हाणे जेको दर हो न, हिकिड़ो ई दर हो ऐं पोइ ॿिन्ही फ्लैट्स खे पंहिंजो पंहिंजो दर हो। त राति जो जेको पहिरियों दर हो उहो बंदि कंदा हुआ। सो हिकिड़ो दफ़ो अशोक देरि सां आयो राति जो। घंटी वॼाई त साउत्री आंटी ऐं भाभी पौंच आयूं दर ते ऐं चङी देरि थी वई हुई, सो दर बंदि हो ऐं बतियूं बि सभु बंदि हुयूं। त उन्हनि पुछो कौन है, त अशोक जवाबु ॾिनो चोर। हाणे साउत्री आंटी त सुञाणे वरितो अशोक जो आवाज़ु, त दर खोलणु लॻी। भाभी पौंचस कोन सुञाणतो, त उनखे पई दॿ कढे, मुई चए पियो मां चोर आहियां, पोइ छो पई खोली। सो इहो अशोक मूंखे ॿुधायो। त इहो असुल जीअं को न ट्रू लाइफ इंसिडेंट थींदो आहे। तो मूं चयो शेयर कयां, सभिनी खे ॿुधायां, सुठो आहे। ऐं भाभी पौंच, इहो नालो बि पौंच अॼुकल्ह त कोन ॿुधण में अचे थो। हिकिड़ी माई हुई कूंज, आंटी कूंज ऐं पौंच, झूना नाला ऐं यादूं